सुप्रीम कोर्ट जैकब में सरकारी जमीन ते कब्जे खिलाफ दाखिल दरख्वास्त ते सूबाई वजीर एजाज जखराणी समेत बिन MPAs के 16 तारीख ते इस्लामाबाद तलब करे वरतो आहे। अहिड़ी तस्दीक मोहम्मद मियां सूमरो जी भेण मलिहा सूमरो कई आहे। सुप्रीम कोर्ट कमिश्नर लाड़काणो डिप्टी कमिश्नर जैकब के भी तलब करे वरतो। उन सिलसिले में वफाकी वजीर मोहम्मद मियां सूमरो जी भेण मलिहा सूमरो सहाफ़ियन के बुधायो त कब्जा माफिया खिलाफ सुप्रीम कोर्ट के दरख्वास्त दिनी आहे। इन इल्जाम हणंदे चयो त MPA असलम अबड़ो जो खानगी स्कूल, MPA मुमताज जखराणी जो बंगलो, MPA असलम अबड़ो जी भाउ अकरम अबड़ो जी होटल, जखराणी जे बंगले समेत होटल ऐं ॿी सरकारी ज़मीन ते कब्जा थियल आहिनि। मलिहा सूमरो वधीक चयो त कब्जा ख़त्म कराइण लाइ ॾिनल दरख्वास्त जी ॿुधणी थी, जंहिं में सुप्रीम कोर्ट बिन MPAs समेत ज़िले इंतज़ामिया खे 16 जून ते पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। हिन चयो त असलम अबड़ो जो स्कूल अस्पताल जी ज़मीन ते कायम थियल आहे। ज़िले इंतज़ामिया ग़रीबन जा अझा पट करे बासरन खे रिलीफ ॾेई रही आहे।